वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। बाबा जाने ता चांड्रो की के भली इन हवेली जी नहु बनायो, पर उनजो निकाह मूसा न कराइजो, शामिर सां कराइजो। बाबा से अड़ी तरह सां इन हवेली ता टिक्को बि लही वेंदो, ऐं शामिर जड़े नादानी बाराणे ज़हन सां जरा हूं शादी कंदी न, चांड्रोकी जे लाइ इन हवेली में घटि सज़ा कान ईंदी। पर जेकॾहिं जीअरो रहियो त सालिया खे सभु कुझु ॿुधाए छॾींदो। साले कहिड़ो मुल्क जो वाली आ, साह कढंदो, यो त शेरोज़ जॻह फूसड़ी आ, फूसड़ी। ये बाबा जो महिरबानी हुयसि तॾहिं टोप पाए गिटनि में पियो रुलंदो वधे। हाणे ॾिसां मूंखे करे छा थो, कहिड़ो तो आङू तो पटे। ये हरकत करे तूं छा थो साबित करणु चाहीं? इहो ई त मां जॾहिं बि चाहियां साले जी भेण बानो ताईं पहुच रखी सघां थो। बाक़ी खान बहादुर जे ज़रिए तव्हांखे संग बानो जो कॾहिं बि कोन मिलंदो। इहा ग़लतफ़हमी पंहिंजे ज़हन मां कढी छॾियो त बहितर आहे मिस्टर बिजार खान साहब। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।